अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु मां मौजूदु आहियां दुनिया जी सभ खां ऊची इमारत बुर्ज ख़लीफ़ा ते। सच पुछो त हीअ इमारत सिर्फ़ु वॾी न आहे, पर ॾिसंदे ई दिलि ख़ुशि थी वञे थी। ॾींहुं हुजे या राति, हर वक़्तु हिन जो अलॻि ई शान आहे हिन बिल्डिंग जो। चौधारी वॾियूं वॾियूं बिल्डिंग्स ॿियूं बि आहिनि, पर बुर्ज ख़लीफ़ा सभिनी खां अलॻि ऐं शानदार लॻे थो। हिकु ॻाल्हि ॿुधायांव, जॾहिं मां हिन खे पंहिंजो कंधु मथे खणी हिन बिल्डिंग खे हीअं ॾिठो न, सच पुछो त मुंहिंजे जेको आहे कंध मां हीअं सट निकिरी वई ऐं अञा ताईं मूंखे कंध में सूरु आहे। एॾो कंधु मथे करे बार बार इहो ॾिसण सां कंध में सूरु पइजी वियो आहे। मुंहिंजो हिकु दोस्त आहे, हिते आयो बुर्ज ख़लीफ़ा ॾिसण। मां नालो नथो खणां हुन दोस्त जो, तव्हां पाण गूगल कजो। उन लॻातार ईअं कंधु मथे करे बुर्ज ख़लीफ़ा खे ॾिठो। उन कंध में जेको आहे उहा मोच अची वई। उहो कंध में मोच अची वियसि, हमरा वीचारो परेशान थी वियो। हितां जीअं ई ट्रिप करे फिज़ियोथेरेपी जी अपॉइंटमेंट वरितई। मज़ाक खां अलावा पर हिन बिल्डिंग खे ॾिसंदे ई ईअं थो लॻे ॼण कंध जी सर्विस कराइणी पवंदी, कंध में एतिरो सूरु थो थिए बार बार मथे ॾिसी। पर मज़ाक पंहिंजी जाइ ते। जॾहिं तव्हां दुबई अचो त बुर्ज ख़लीफ़ा न ॾिसो, ईअं लॻंदो ई न तव्हांखे त ॼण तव्हां दुबई घुमिया आहियो। हिते जो माहौल, लाइटूं ऐं शानदार नज़ारो वाक़ई यादगारु आहे।